अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम इनसाइट में आऊं आहियां अवां जो मेज़बान फ़याज़ कुरैशी। नाज़रीन, मुख़्तलिफ़ ख़ातनि सां गॾोगॾु जेका उते उन में करप्शन थिए थी, उन्हनि जी जेका कारकर्दगी आहे उन्हनि ते हमेशह गौर वीचार जो सिलसिलो इनसाइट जो तसलसल रहियो आहे। अॼु असां पंहिंजे प्रोग्राम में औक़ाफ़ खाते जे हवाले सां ज़िक्र कंदासीं। औक़ाफ़ खाते वटि केतिरी जेका ज़मीन आहे, मिल्कियतूं आहिनि, दरगाहूं आहिनि, मुलाज़िमनि, इन्हनि हवाले सां बि ज़िक्र कंदासीं ऐं ख़ासि तौर ते दरगाह हज़रत लाल शहबाज़ कलंदर जे हवाले सां बि अॼु जी रिपोर्ट में ज़िक्र कंदासीं। उते ज़ाहिर अक़ीदतमंद अचनि था त उन्हनि जो हिकिड़ो मोहबत जो अक़ीदत जो मुनफ़रद अंदाज़ हुजे थो ऐं अक़ीदत में जिते हू पंहिंजी जेका दुआ ऐं सिक में अचनि था ऐं उन्हनि जी जेको मुरादूं पूरियूं थियनि थियूं त हू ख़ुशीअ में दरगाह ते मुख़्तलिफ़ शयूं जेके नज़रानूं ॾियनि था। त इन हवाले सां जॾहिं माण्हू नज़रानूं ॾिए थो त उहा इमानत हुजे थी। उन इमानत में जेका ख़यानत आहे उहो पिणु हिकिड़ो वॾो मसइलो आहे जंहिंमें चोरी ऐं ख़ासि तौर ते मुलाज़िमनि जो जेको मुलवस हुजणु ऐं उनखां पोइ केस दाख़िल थियण खां पोइ गिरफ़्तारियूं ऐं बावजूदु उन्हनि समूरनि मामलनि जे कंहिं क़िस्म जी जेकॾहिं दरगाह सां जेकॾहिं ज़्यादती थिए, कोताही थिए, उहा रिकवरी वापसि न थिए त इहो मामिलो अॼु असांजे टॉपिक में हूंदो। असांजे प्रोग्राम में असांजो महिमान आहे GM खोखर। GM तव्हांखे प्रोग्राम में भलीकार। अॼु औक़ाफ़ खाते जे हवाले सां पाण ज़िक्र कयूं था प्रोग्राम में। छा औक़ाफ़ खाते जे हवाले सां मजमूई तरह सां रिपोर्ट आहे, केतिरा जेके से मुलाज़िम आहिनि, मज़ार आहिनि, मस्जिदूं आहिनि औक़ाफ़ खाते मातहत? जी फैज़ साहब, महिरबानी अवां जी। बिल्कुलु औक़ाफ़ खाते खे असीं पंहिंजे नाज़रीन खे काफ़ी ॿिनि सालनि खां जेके निशानदियूं कंदा अचूं पिया, जीअं सोन चांदी जी चोरी हुजे या पिड़नि जी चोरी हुजे, पंहिंजी इन्वेस्टिगेशन सेल में उनखे पाण हलाए चुका आहियूं फैज़ साहब, ऐं इन हवाले सां ॿ टे प्रोग्राम बि करे चुका आहियूं। हिन वक़्तु जेको असांजो टॉपिक आहे उहो आहे औक़ाफ़ खाते जेको सेवण शरीफ़ आहे या ॿिनि दरगाहूं आहिनि, उते जेको सोन जी चोरी थिए थी या केतिरो सोन मौजूदु आहे, उन हवाले सां असीं ज़िक्र कयूं पिया फैज़ साहब। हीअ असां वटि बिल्कुलु औक़ाफ़ खाते जी हिकिड़ी रिपोर्ट आहे। इन खां अलावा असां वटि FIR बि आहे जेका चोरी थी हुई, वॾो स्कैंडल हो, तमामु वॾो स्क्रोल ते ज़ाहिर नाज़रीन खे नज़र ईंदा हूंदा। FIR जी कापी बि आहे। जी जी फैज़ साहब, हिकिड़ी रिपोर्ट आहे असां वटि मजमूई तौर ते अगरि निगड़िजे त 20 सालनि में घटि मां घटि हे 2004 में मुशरफ दौर हुयो ऐं मुशरफ दौर में इन्हनि जी नीलामी थी हुई सोन जी। उन में पैसो थियो। इन खां अॻु में केतिरी चोरी थी, केतिरो छा थियो, कहिड़ा बि उन में दरगाहुनि में जेके आहिनि चोरी चकारी थींदी रही, उहो त हिकिड़ी अलॻि कहाणी आहे। उहा लिकियलु आहे जेका ऐं डिपार्टमेंट खे बिल्कुलु आहे। ऐं फैज़ साहब, इन मां वाज़े थिए थो त जेके क्लार्क टाइप जा माण्हू आहिनि या जेके ऑफिसर आहिनि, उहे जेके हिन कखपति मां लखपति बणिजी था वञनि दरगाहुनि जी इन्हनि मां, त सिधी इन में सिधी जेका आहे करप्शन आहे, उहा बिल्कुलु इहा चोरी जी आहे। दरगाहुनि जे पिड़नि जी, दरगाहुनि जी जेके उते पैसा रोक अचनि था पेतनि में, उन्हनि जी चोरी जो आहे। ऐं इहो अक़ीदतमंदनि ऐं जेके ज़ाहिरीन अचनि पिया, उन्हनि जो पैसो आहे जेके उन्हनि में करप्शन थी। चोरी नथी थिए पर दीनादास्ती जेका ज़बरदस्ती जेका वसूली बि कई वञे थी, माण्हू नज़रानूं ॾियनि था पेतियुनि में विझण जे बजाए जेको सिधो सो खीसे में वञे थो। इहे कलंदर साहिब जे मज़ार जे जेके फुटेज बि जेके आहिनि स्क्रीन ते नज़र ईंदा हूंदा त माण्हू कीअं जेको वीचारा जॾहिं ॾियनि था दरगाह जे हवाले सां चंदो, त उहो वरी खीसे में कीअं थो वञे। जी फैज़ साहब, उहा वीडियो सोशल मीडिया ते बि हलंदी रही ऐं उहे ॿई मुअतल थी विया। जेके उन हिकिड़े अक़ीदतमंद खे उन्हनि पे खीसनि मां पैसा कढिया पे ऐं उहे वरी पंहिंजे खीसे मां विधऊं, उहा सोशल मीडिया ते वीडियो हली। उन खां पोइ हालांकि CCTV फुटेज बि लॻल आहिनि, सॼी शइ नज़रदारी में आहे ऐं इन बावजूदि अहिड़े क़िस्म जी शयूं थियनि थियूं। जी फैज़ साहब, असीं ज़िक्र कयूं पिया त 2004 खां 2021 ताईं जेको सोन मौजूदु हो, उहो घटि मां घटि 200 तोला सोना, 2 आना ऐं 3 रती। इहो फैज़ साहब, इन्हनि मां 141 तोला जेके हैदराबाद जी नेशनल बैंक आहे हिकिड़ी फातिमा जनाह, उहो उन में लाकर नंबर आहे 302। ख़तरनाक नंबर आहे। माना सज़ाए मौत ही आहे जेको औक़ाफ़ खाते रिपोर्ट जंहिंमें सॼो ज़िक्र आहे। असांजी पंहिंजी ज़बानी न आहे, हिन में सॼो ज़िक्र आहे। स्क्रोल ते बि सॼी शइ नज़र अचे थी ऐं हीअ रिपोर्टूं आहिनि जंहिंमें सॼो मैटर जेको आहे उहो लिखियलु आहे। मैनेजर औक़ाफ़ सेवण शरीफ़ उन इन हवाले सां सॼी डिटेल ॾिनी। 9/7/2021 ताईं जी रिपोर्ट आहे। 22 नवंबर 2004 खां वठी 2021 ताईं, जंहिंमें 200 तोला सोन आहे ऐं 2 आना 4 रतियूं ऐं अहिड़ी तरह सां सिल्वर बि आहे, यानी चांदी 4618 तोला ऐं 3 रतियूं, ईअं न? जी फैज़ साहब, बिल्कुलु। ऐं इन्हनि मां जेको आहे
ज़िक्र कंदा हलूं त जेको 141 तोला जेको सोन आहे उहो लाकर नंबर 302 में रखियलु आहे ऐं अहिड़े हवाले सां जेको ॿियो जेको सोन आहे उहो सेवण सर्कल जे जेके हिन पेतियूं हुन संदूकूं हुन उन्हनि मां चोरी थी चुको आहे। अच्छा, उहो चोरी थी चुको आहे। उन्हनि मां जेको 4,618 तोला हिन में चांदी आहे ऐं हिकु अंदाज़े मुताबिक़ ही 10 करोड़नि खां मथे जेको आहे इहो हुननि जो जेको सोन ऐं चांदी हुयो जेको चोरी थी चुको। बलोच साहब जेके मैनेजर हुया आहिनि उहे रिटायर थी चुका आहिनि, जो ज़िक्र अॻिते हली असीं कयूं था। त असांखे रिपोर्ट में जेकॾहिं तव्हां FIR बि आहे, इन ते बि गौर वीचार कंदासीं, इन ते बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। साहब जेकॾहिं ज़िक्र कंदासीं त 22 अक्टूबर 2004 खां 23 दिसंबर 2013 ताईं हे जेके तोला 200 अचनि था पिया ऐं 2 आना ऐं 4 रेती। त हिन जो अगरि जेकॾहिं तव्हां अंदाज़ो लॻाईंदो त 2007 21 8 सालनि में यानी कि को बि ज़ाइरीन या अक़ीदतमंद जे तरफ़ां लाल कलंदर शहबाज़ जी दरगाह ते सोन या चांदी उन्हनि में नज़राने तौर ते नाहे पियो पेटियुनि में। माना इहे मनफ़ी हिकिड़ो जेको तासिर जेको उभिरे थो चोरी खां पोइ माण्हुनि उहो सोन विझणु छॾे ॾिनो आहे। फ़ैज़ ईअं बि थी सघे थो ऐं ईअं बि थी सघे थो त चोरी थी वियो हुजे या वरी ॿाहिरियां या माना रिकॉर्ड ते चढ़े ई न हुजे। जी हा, इहो बि थी सघे थो। हिननि में फ़ैज़ ईअं बिल्कुलु ईअं ई आहे ऐं इहो मुमकिन न आहे। माण्हू इहो पुराणी रवायत रही आहे, अक़ीदतमंद ईंदा आहिनि, सोन घुरींदा आहिनि। जी फ़ैज़ ही हाणे ॻाल्हि ही हिकिड़ी आहे लाल शहबाज़ कलंदर जी दरगाह जो ही किसो आहे। मजमूई तौर ते जेके रजिस्टर्ड औक़ाफ़ डिपार्टमेंट में उहो 80 जे लॻभॻि जेको आहे उहो दरगाहूं आहिनि। अच्छा, पूरे हिन में औक़ाफ़ डिपार्टमेंट जे जेके अंदरि अचनि थियूं। अहिड़े तरीक़े सां जेके हिन कराची शहर में 28 दरगाहूं आहिनि। ख़ासि तौर ते कराची में 27 दरगाहूं आहिनि जिन में सिक्योरिटी इंतज़ाम जेको आहे हुकूमत तरफ़ां उहे कयो वियो आहे ऐं उन्हनि जी तइदाद 80 जे लॻभॻि आहे। अच्छा, जिन में कराची जो जेको अगरि ज़िक्र कंदासीं त उन्हनि में क्लिफ्टन में आहे अब्दुल्ला शाह गाज़ी, तमामु मशहूरु वली आहिनि ऐं उनजे बारे में तमामु वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं बि साम्हूं अचनि थियूं ऐं तमामु वॾा ज़ाइरीन जेके आहिनि उते अक़ीदतमंद जी रश हूंदी आहे, मेला लॻंदा आहिनि। पर वॾो वज़ीर गवर्नर साहिबु इख़्तितामी तक़रीब में शिरकत कंदा आहिनि। जी फ़ैज़, पर इन में सोन ऐं चांदी जो कॾहिं बि ज़िक्र साम्हूं न आयो आहे। मूं ॾाढी तहक़ीक़ात कई सिक्योरिटी सतह ते या हेठी जेके चीफ एडमिनिस्ट्रेटर हूंदा आहिनि, पावरफुल सिक्योरिटी खां उहो ई उहिदो आहे हिकिड़ो, उनखां मालूम कई त उन्हनि मूंखे या न ॿुधायो त कंहिं बि ॿी दरगाह मां उहो सोन या चांदी असांखे न मिलियो आहे, न ई असां अहिड़ो को जमा करायो आहे कंहिं बि दरगाह मां। पर मूंखे लॻे थो त इन दरगाह में बिल्कुलु सोन ऐं चांदी, छो त मां हिकिड़े माण्हू जी गवाही ॾेई सघां थो जेको मुंहिंजो अज़ीज़ आहे। उनखे जॾहिं पुट जी औलाद थी त उन पंहिंजा सोन जो 1.5 तोलो हुयो जेको अब्दुल्ला शाह गाज़ी जी दरगाह जी पेटी में हुन विधा हुया। माना इहा हिकिड़ी वॾी मालूमात आहे जंहिंजा असां पाण विटनेस में आहियूं त दरगाह अब्दुल्ला शाह गाज़ी ते बि 1.5 खां 2 तोलो सोनो अगरि जेकॾहिं हिकिड़े ज़ाहिर विधो ऐं उहे कंहिं रिकॉर्ड ते न आयो त मक़सदु इहो आहे त उते सिधो सोन जेको माना अलाह जे वलीनि सां बुज़ुर्गनि सां बि इहा चोरी वारी जुठ जेको थिए थी, चइबो अलाह जो घरु आहे, उन ते जेको ज़्यादती करणु न खपे, पर अलाह ताला बख़्शे छॾे थो, छो त उहो अलाह ऐं बंदे जे विच जो रिश्तो आहे। पर इहा ज़्यादती आहे त दरगाहनि ते जेको सोन बि पए थो उहो ग़ाइबु थिए थो। वैसा बि अहिड़ी तरीक़े सां जीअं कराची जो असां ज़िक्र कयोसीं, अब्दुल्ला शाह जो दरगाह जेका आहे गाज़ी अब्दुल्ला शाह, नूर अली शाह आहे, पीर गाइब अली शाह आहे, मिसरी शाह गाज़ी आहिनि ऐं काला पुलवट आहे, ऐं शेख सुल्तान ऐं यूसुफ अली जेको आहिनि शाह दरगाह, मोहम्मद शाह दौलतानी इहे आहिनि। गार्डन में आहिनि पीर जुमन शाह, माड़ीपुर सैयद अली सरमत अली शाह आहिनि। इहे दरगाहूं तमामु घणियूं आहिनि। ट्रिनिटी वटि आहे, गार्डन वटि आहे, बिल्कुलु सही था चओ तव्हां, बिल्कुलु ईअं आहे। अच्छी ख़बर बि असां ॿुधी आहे। बचल शाह, बचल शाह इहो मेमन ॻोठ में अथव, मलहीर में अथव, अहिड़े अज़ीज़ाबाद में अथव महमूद शाह, बीबी मीरा शाह जेको असां ज़िक्र कयोसीं, प्लाट जो स्कैंडल आंदो होसीं। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो उन मज़ार ते जेको कमु करायो हुयो ऐं वॾी हिकिड़ी सुठी उहो करप्शन स्कैंडल सां आंदो होसीं, हिन में कब्ज़ो थियो हुयो, वॾी मिल्कियतूं प्रॉपर्टीज़ इमारत खड़ी कई वई, उनजो मामिलो बि अञा हल न थियो आहे। माना उहो मामिलो उते जो उते आहे, कंहिं क़िस्म जो उन ते तहरीक न आहे वरितो। इन
मामले जी असां मुंहिंजे ख्याल में मुसलसिल साल खनि खां निशानदेही कंदा पिया था अचूं ऐं औक़ाफ़ खाते जे अमलदारनि तोड़े सूबाई वज़ीर बि इहो यकीन ॾियारियो त उन्हनि जे ख़िलाफ़ु कार्रवाई थींदी ऐं उन्हनि माण्हुनि खे सज़ा मिलंदी पर उहे मामला ॿीहर थधा थी विया। फैज़ साहब वो तमामु बाअसर माण्हू आहे ऐं ठेकेदार जेको दीवान आहे उनजो तमामु वॾो बाअसर आहे ऐं उनजो कमु इहो ई आहे ऐं उनजो को बि इन टाइम ते को नतीजो न निकितो आहे। हालांकि दवायूं ॻाल्हियूं ऐं उहो तमामु घणियूं थी चुकियूं आहिनि तव्हांजे साम्हूं पर रिज़ल्ट जेका आहे उहो बिल्कुलु फ्लैट ठही विया खपी बि विया पर उहा दरगाह जी जेका ज़मीन आहे उन ते दरगाह खे कुझु बि न मिलियो जी फैज़ साहब उहो या सिंध हुकूमत खे कुझु बि न मिलियो। फैज़ साहब ते अगरि ज़िक्र कंदासीं त मुंहिंजे हिकिड़े अंदाज़े मुताबिक़ ऐं जेके औक़ाफ़ डिपार्टमेंटनि ज़राइनि जेके असांखे ॿुधाइनि था सिंध में मशहूरु दरगाहूं जेके सोन ऐं चांदी नज़रानो बिल्कुलु जमो थिए थो उन्हनि में हज़रत लाल शाहबाद कलंदर जंहिंजो असां ज़िक्र करे चुका आहियूं जामशोरे में आहे, शाह अब्दुल लतीफ़ भिटाई आहे मटियारी में, हज़रत सचल सरमत आहे दराज़ा ज़िला खैरपुर में आहे, जी हा, हज़रत मियाँ नूर मोहम्मद कलोड़ो मियाँ इहा नूरानी जे में आहे ऐं दादू सेवण वारे इलाइक़े में आहे, हज़रत अब्दुल्ला शाह गाज़ी जी क्लिफ्टन वारे जी ॻाल्हि कईसीं, हज़रत मखदूम बिलावल आहे टंडो मोहम्मद ख़ान में, हज़रत पीर पघारो पीर जो ॻोठु खैरपुर दरगाह में आहे। इहा बि औक़ाफ़ डिपार्टमेंट जे इहा त मशहूरु जेको हिकिड़ी ॻाल्हि आहे त पीर साहिब जॾहिं ज़ियारत कराईंदा आहिनि त मुरीद जेको पंहिंजे जेको मुरीदाणी सोन पियल हूंदो आहे कननि मां पटे करे बि जी फैज़ घुरींदियूं आहिनि लेकिन उतां सोन जी जेका आहे जमा नथो थिए गवर्नमेंट तोशाखाना में ऐं उहो सोन कारे थो वञे इहो बि हिकिड़ो वॾो सुवालु आहे। इहो बि इहा मिल्कियत सरकारी आहे त तोशाखाना में वाक़ई जमा थिए औक़ाफ़ खाते जे माताद आहे त पोइ त थियणु घुरिजे। थियणु खपे। जी फैज़ साहब वरी हलंदासीं सैदी मुसाणी नओं ॻोठु आहे दादू जी भरिसां आहिनि बिल्कुलु दरिया जे हिन में आहिनि। हाणे जेको सैलाब आयो आहे बिल्कुलु उहो उन सैदी मुसाणी दरगाह खे विकिणे चुको आहे अंदरि पाणी बीठो हुयो हाणे त पाणी हुते हटी वियो आहे ऐं उन में उहो दरगाह मां पाण गवाह आहियां ऐं ईंदो वेंदो आहियां उतां असांजो ॻोठु आहे नज़दीक उतां त उन दरगाह में तमामु घणा अक़ीदतमंद ईंदा आहिनि ऐं सोन ऐं चांदी खां अलावा जेके आहिनि ढोरनि जी क़ुर्बानी थी वई ऐं उहा 24 कलाकनि जी उते आमद रफ़्त ज़ाइरीन अक़ीदतमंदनि जी जारी आहे। जीअं कलंदर शाहबाद ते आहे जीअं भिट शाह सरकार ते आहे जीअं गाज़ी अब्दुल्ला शाह ते आहे त इन्हनि मां सोन ऐं चांदी जी का बि इतला जेके आहिनि मौजूदु न आहिनि। सुजावल ज़िले में आहे शाह की दरगाह उते वॾी रेस्ट थींदी आहे टंडो मोहम्मद ख़ान जे हवाले सां पाण ज़िक्र कयूं त जेका उते बि दरगाह आहे अहिड़े तरीक़े सां ठटे में अब्दुल्ला शाह असाबी या ॿिया जेके मज़ारूं जेके आहिनि उन्हनि ते बि माण्हू जी फैज़ साहब इन खां अलावा फैज़ साहब जेकॾहिं हलंदासीं औक़ाफ़ डिपार्टमेंट जे हिते हिननि ओलाहिनि जे दरगाहुनि ते जेको मरमत थींदी आहे उन लाइ ई बजट मुख़्तस कंदा आहिनि हिकिड़ो मूं उन बजट बुक्स मां जेके दस्तावेज़ान मां खयो आहे 77 करोड़ 56 लख खां मथे रक़म आहे जेका 2025-26 में रखी वई आहे। अहिड़ी तरीक़े सां इन में जेके हिन दरगाहूं आहिनि 30 दरगाहूं जूं स्कीमूं जेके हिन मंज़ूरु थियल आहिनि उनजो पिणु ज़िक्र न आहे त इन जी तफ़सील असीं वठंदासीं ऐं नाज़रीन खे ॿुधाईंदासीं अॻिते असां पंहिंजे इन्वेस्टिगेशन सेल में त इहे स्कीमुनि ते किथे किथे कमु थियो आहे किथे न थियो आहे। इन जे हवाले सां 2025-26 में औक़ाफ़ खाते जी जेके तरक़ियाती बजट जेका हुई उहा 77 करोड़ 56 लख हुई। अच्छा हिन में रिलीज़ पोज़ीशन छा आहे रक़म रिलीज़ थी आहे हिन हवाले सां फैज़ साहब रिलीज़ बिल्कुलु थी आहे ऐं करप्शन जे वर चढ़ी वई आहे। इहो ऑडिट रिपोर्ट्स में मौजूदु आहे हिकिड़ी स्पेशल ऑडिट रिपोर्ट कराई वई हुई इन पंजाब जा ऑफिसरनि खे घुराए करे। अच्छा उहा रिपोर्ट सिंध असेंबली में मजमूई तौर ते पेश कई वई जंहिंमें तरक़ियाती बजटनि में वॾी सतह ते जेके हिन करप्शन थी ऐं उहा हिकिड़ी दरगाह मां केतिरो ख़र्चु थियो केतिरो करप्शन थियो ऐं तव्हांखे हैरत जहिड़ी ॻाल्हि इहा ई आहे त भिट शाह दरगाह जी स्कीमूं बि उते आयूं पर ऐं पाण उते वियुसि ते दौरे ते विज़िट ते तो उन जा हाल जेके हुया मरमत जा ईअं पियो लॻे त 5 सालनि खां का बि मरमत उते ग्राउंड ते संगमरमर जी स्कीम हुई लॻाइण जे हवाले सां बिल्कुलु असां पंहिंजे नाज़रीन खे असां उहा आंदी हुई ऐं उन स्कीम रिपोर्ट खां पोइ उहो जज साहिबु हुयो हिकिड़ो उतां जो सिविल जज हुयो उन विज़िट कयो हो उन मंज़ूरी ॾिनी उन ख़त बि लिखियो हो त इन्हनि खे जेको आहे ज़रूरत आहे 27 करोड़ जे लॻभॻि उहा रक़म हुई शायदि तव्हांखे यादि हूंदो त उहो मंज़ूरी खां उहो निगरान दौर में हुयो
ऐं जॾहिं हीअ उमर सुमरो साहब वज़ीर कानून ऐं औक़ाफ़ हुयो जी मुंहिंजे ख़्याल फैज़ में। साहब, ऐं जॾहिं जमहूरियत दौरु आयो त असीं रियाज़ शाह साहब जेके सूबाई वज़ीर आहिनि उनखे बिल्कुलु निशानदी कई। हुन मूंखे चयो त इहा असांखे लेटर ॾे, जेको लेटर असां हिनखे कमु कराईंदासीं। पर फैज़ साहब हुन लेटर बि मूं हुनखे मोकिलियो, व्हाट्सअप कयो, पर उहो स्कीम जो को बि ज़िक्र कान्हे। मूंखे ईअं थो लॻे रियाज़ शाह साहब असांजा मोज़िज़ आहिनि ऐं मिनिस्टर न सुठी तबियत जा माण्हू आहिनि, लेकिन मूंखे ईअं थो लॻे त हिकिड़ो ईअं साड़ न हूंदो आहे फैज़ साहब त बाबा हीअ मंज़ूरु करे वियो त मां हिन जी स्कीम छाजे लाइ आणियां। इन में इहो इनखे नज़र न ईंदो आहे त हीअ हिकिड़ो वली आहे ऐं उन दरगाह ते जेके पर बिटाई घोट सरकार सिंध जी वॾी हस्ती आहे ऐं सिंध जो माण्हू उनजो अदब एतिराम जेको कंदा आहिनि उहो ज़ाहिर सभु पाण सॼी सिंध वासी शेक्सपियर पंज जॻह ते हूंदो, पर बिटाई उनखां बि वॾो शहर आहे। ब्रेक जो वक़्तु थियो, मोटी था अचूं नाज़रीन, वठूं था हिकिड़ो नंढिड़ो ब्रेक ऐं ब्रेक खां पोइ दरगाह लाल शहबाज़ क़लंदर ते जेको सोन चोरी वारो मामिलो FIR बि दाख़िल थी, केरु हुया उन ते ज़िक्र कंदासीं। वठूं था शॉर्ट ब्रेक। इनसाइड में बेरबलीकार ज़िक्र कयोसीं त औक़ाफ़ खातो ऐं औक़ाफ़ खाते में करप्शन ऐं केतिरा ई जेके दरगाह 80 खां वधीक जेके दरगाहूं आहिनि, जेके मातहत आहिनि दरगाह औक़ाफ़ जे, ऐं उते मिलंदड़ जेको नज़रानो आहे उहो आमदनी जो हिकिड़ो वॾो सबबु आहे ऐं ज़ाहिर ख़र्च बि आहिनि ऐं करोड़नि जी जेका रक़म आहे डेवलपमेंट ते ख़र्च थिए थी ऐं स्कीमूं जेके तयारु थियनि थियूं, पर उन ते जेकॾहिं अमल न थिए त हिकिड़ो मुश्किल वारो जेको अहसासु उभिरे थो त हेतिरो जेको सिंध जो जेको सूफ़ियत वारो जेको माहौल आहे ऐं उन में असांखे गजी सजी करे अगरि जेकॾहिं हिकिड़े उन कल्चर खे फ़रोग़ ॾियूं था त उन में इहे जेके मज़ार या तसव्वुफ़ या दीन जी जेका रस्ते वारी जेका वाट आहे उन ते असांखे मस्बत जेके शयूं मिलनि थियूं, पर बदकिस्मती सां उन मज़ारुनि ते कम बि नथो थिए ऐं कमु त नथो थिए, पर उन जी जॻह ते वरी जेके नज़राना जेके माण्हू ॾियनि था उन्हनि में चोरी जा जेके मामला जेके आहिनि उहे साम्हूं अचनि था। लाल शहबाज़ क़लंदर जी मज़ार ते मिलियल जेको सोन आहे उहो अक्सर चोरी थियण जे हवाले सां ख़बरूं जेके मीडिया जी ज़ीनत बणिजंदियूं आहिनि। ऐं 2023 जी मुंहिंजे ख़्याल में जीअं 19 डिसंबर 2023 ते FIR दाख़िल थी हुई, जंहिंमें मोहम्मद ज़ुबैर हुयो, मुलाज़िम मैनेजर हुयो, जंहिंजी मैनेजर जी चार्ज हुई उन वटि, ऐं उन सां गॾु अली रज़ा गोपांग ऐं ॿिया जेके ॿिया वधीक माण्हू हुया उन्हनि जे ख़िलाफ़ु FIR दाख़िल थी हुई। छा हिन में तफ़सील हुया, केतिरो सोन हुयो, केतिरी चांदी हुई जेका चोरी कई हुई? जी फैज़ साहब, बिल्कुलु ईअं ई आहे। हीअ 19 डिसंबर 2023 ते FIR थी आहे ऐं हिन में जेको असां अॻु में ज़िक्र कयोसीं त जेको सोन हिन में पहिरियों हो सिंधुपन में लाल क़लंदर शहबाज़ जी, ऐं हीअ FIR नंबर जेकॾहिं असां कलम ॿुधाईंदा हलूं त 407 380 427 PPC 409 457 चोटी इन में आहिनि। इन में फ़रियादी जेके आहिनि उहे इरशाद अली समोहन, जेको हिन टाइम बि लाल क़लंदर शहबाज़ जी दरगाह जा इंचार्ज आहिनि। ऐं इन में फैज़ साहब FIR में उन नालो आहे? जी बिल्कुलु, फ़रियादी जो नालो आहे इन में, फ़रियादी आहे, जी फ़रियादी इरशाद अली, उहो हाणे मैनेजर आहिनि? जी मैनेजर आहे ऐं उनजो नंबर वग़ैरह बि ॾिनल आहे ऐं हुन टाइम ते लाड़काणो ऐं सखर ज़ोन जा इंचार्ज बि रहिया। ऐं फैज़ साहब, उन असल ॻाल्हि इहा ई आहे त हिन जी जेका चोरी थी उहा जेका आहिनि 210 तोला जेके आहिनि सोन हुयो, उन में इन शुमार आहिनि 8 तोला जेको 15 आना सोन, ऐं इन खां अलावा चांदी हुई 4836 तोला ऐं 3 आना। इन्हनि में लिखियल आहे मजमूई तरह सां माल खाने मां 57 तोला 7 आना सोन ऐं 3133 तोला 12 आना 2 रतियूं चांदी चोरी थिया आहिनि। मजमूई तरह सां हेठि कैलकुलेशन जेका हिन में FIR में ज़िक्र आहे। ऐं सलीम इरशाद अली साहब जेको जिन FIR कराई हुई। जी फैज़ साहब, बिल्कुलु ईअं ई आहे। इहा चोरी जेका आहे हिन टाइम ते वापसि न थी आहे ऐं हीउ केस हलियो आहे हिन टाइम ते एंटी करप्शन उन जी जांच करे चुकी आहे। रिपोर्ट इन कोर्ट में जमा थी चुकी आहे, एंटी करप्शन कोर्ट में, ऐं मामिलो एंटी करप्शन कोर्ट में आहे। ऐं जेके मुलवस आहिनि जंहिंजो मोहम्मद ज़ुबैर बलोच, अली रज़ा ऐं उन एतराफ़ बि कयो हुयो, जी फैज़ साहब, जॻह ते रहंदो हुयो जेको हमरा अली रज़ा गोपांग में, ख़्याल मूंखे ज़हन में अचे थो,
उहो मुलाज़िम न हुयो या मुलाज़िम हुयो, न उन सां ॿ महिमान ॿिया बि आहिनि एफआईआर में शामिल आहिनि। उहे चोरी माना चोरी में चवनि था त उहे मुलवस आहिनि इन्हनि जी। माना ज़िम्मेदार त ज़ुबैर साहब थियो न। जी इंचार्ज थींदो आहे एफआईआर सां बिल्कुलु, ऐं उहो ई ज़िम्मेवार आहे। उन ज़िम्मेवारी क़बूल बि कई आहे त बिल्कुलु मां ज़िम्मेवार आहियां इन ॻाल्हि मुंहिंजे ख़्याल में त इहा जेका रक़म आहे संदसि जेका मुलाज़िमत जी जेका जमा पूंजी जेका बचे थी, मुंहिंजे ख़्याल में उहा ज़ब्त थियणु खपे न। बिल्कुलु थियणु इहो कोर्ट जो कमु आहे एफआईआर साहिबु, त कोर्ट कहिड़ो फ़ैसिलो थी ॾिए। बहरहाल हिन टाइम ते जेको इहो कोर्ट केस में पियल आहे ऐं इहे बिल्कुलु थी विया आहिनि। ऐं हैरत जहिड़ी ॻाल्हि इहा त मुंहिंजी हिन सां फ़रियादी सां ॻाल्हि ॿोल बि थी आहे हिन हवाले सां, इरशाद समो सां। त उन ई ॿुधायो त बलोच ज़ुबैर बलोच ऐं जेके चोरी में मुलवस आहिनि उहे बिल्कुलु मुलवस आहिनि। उन्हनि जी तस्दीक थी चुकी आहे, उहे बयानु ॾेई चुका आहिनि, ज़िम्मेवारी उन्हनि क़बूल कई आहे। थींदो ईअं जीअं ख़ुराक खाते में जेके कणिक जूं बोरियूं आहिनि उहे ख़ाली थी वेंदियूं आहिनि, मिटी भरिजी वेंदी आहे, कलंदर जो सोन बि ख़ाली थी वियो ऐं पोइ हिसाब किताब छुटो। हिसाब किताब त बिल्कुलु न आहे। ऐं हैरत जहिड़ी ॻाल्हि फयाज़ साहिब इहा त हू जॾहिं चोरी थी त उहो मौजूदु हुओ ऐं 2 महीननि खां पोइ रिटायर थी वियो। हिन टाइम ते ज़ुबैर बलोच रिटायर आहे ऐं ज़मानत ते आज़ादु आहिनि टई। ऐं चोरी जेका आहे उहा करोड़नि जी चोरी आहे। माना अलाह जे हवाले पैसा। जेकॾहिं तव्हां वटि कोर्ट में केस हले थो त पोइ ज़मानत त न अचणु घुरिजे, हक़ीक़त त ईअं आहे। पर असां वटि ज़मानो कीअं थो हले इहो अलाह ई ॼाणे थो। अच्छा, ही जेको एफआईआर जेका कटी वई आहे समू साहिबु, एंटी करप्शन वारनि सां हवाले सां को राब्तो थियो उन्हनि इन हवाले सां ज़मानत जे हवाले सां पंहिंजो को अदालत में को मौक़िफ़ इख्तियार न कयो त जेको ॾोहारी आहे जवाबदार आहे एतिराफ़ बि करे थो ऐं उनजी ज़मानत रद्द थिए? फयाज़ साहिबु बिल्कुलु एतिराज़ थिया आहिनि, फ़रियादी सां मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी आहे। हिन जो चवणु आहे त बिल्कुलु इहा रिपोर्ट बि थी चुकी आहे। हाणे कोर्ट आहे, एंटी करप्शन कोर्ट में मामिलो आहे। हाणे उनखे फ़ैसिलो करिणो आहे त इन्हनि खे कहिड़ी सज़ा ईंदी, उहा ईंदड़ वक़्तु ई ॿुधाए सघे थो। अच्छा, 57 तोला वॾी हिकिड़ी मिल्कियत, घणनि करोड़नि में इहा मिल्कियत हूंदी ज़ाहिर। 2023 एॾो परते न आहे जो 2023 में मुंहिंजे ख़्याल में एतिरो ई अघु हुयो सोन जो। सोन जो अघु चेंज थींदो रहंदो आहे। हाणे 4 लख खां मथे सोन जो आहे। जेकॾहिं 57 खे 4 लख में तव्हां कन्वर्ट कयो त 3-4 करोड़ त माना मुंहिंजे ख़्याल में पंहिंजी ज़िंदगी सॼी ठाहे वेली हमरा। बाक़ी कलंदर जो जेको फैसला बि हीअ चोरी त वापसि थियणु घुरिजे, वापसि थियणु घुरिजे, बिल्कुलु वापसि थियणु घुरिजे। हीअ जो ज़िम्मेवारी जेका आहे मैनेजर औकाफ़ उन टाइम ते मोहम्मद ज़ुबैर बलोच जी इहा कोताही आहे हिन में बिल्कुलु। ऐं अली रज़ा जेको आहे उन टाइम ते मैसर साहिबु हुया ऐं असां जॾहिं इहो प्रोग्राम कयो या अहिड़ी ख़बरूं हलायूं त उहे नाराज़ पिया थिया ऐं उन्हनि इहो जेको पंहिंजे मथां इहो सोचियो त असां उन्हनि जे मथां इल्ज़ाम थाणूं। बिल्कुलु फयाज़ साहिबु, मुनवर मैसर साहिबु बिल्कुलु हुया। ऐं असीं पंहिंजी इन्वेस्टिगेशन में जेका रिपोर्ट हलाईंदा आहियूं उहो असां डेटा जे बुनियाद ते हलाईंदा आहियूं ऐं मौक़ो वठण जी कोशिशि कंदा आहियूं। ऐं थींदो ईअं आहे त जॾहिं बि असां मौक़ो वठण जी कोशिशि कंदा आहियूं त असांखे इहे धमकियूं ऐं इहे दावा असांखे इहे नसीबु थींदियूं आहिनि। ऐं असां अखियुनि ते रखी करे इन्हनि खे बिल्कुलु पंहिंजी रिपोर्ट नाज़रीन ऐं सिंध जी इन लाइ हलाईंदा आहियूं त जीअं। अच्छा, मैसर साहिब खे मुंहिंजे ख़्याल में इन्हनि कोताहियुनि जे करे ई हटायो वियो हुयो। हाणे असां बिल्कुलु ईअं ई आहे। हाणे वरी उहो ई साॻियो मैसर साहिबु सेक्रेटरी मुंहिंजे ख़्याल में स्पोर्ट्स ऐं यूथ अफेयर्स नौजवाननि ऐं रांदियुनि वारो जेको खातो हुननि खे अलाट थियल आहे। हिन खां अॻु में डीजी बि रहियो कल्चर डिपार्टमेंट में। त इहो हिकिड़ो तरीक़ेकार जेको आहे सरकार जो, उन में एतिरो को गुंजाइश न आहे को त जेकॾहिं अहिड़े क़िस्म जा इल्ज़ाम हुजनि त उन माण्हू खे पोस्ट न मिलणु घुरिजे? पैसा बि ईअं त न आहे। नेब ज़दा जेके आहिनि अरबे रुपयनि जा माण्हू खाई वेठा आहिनि ऐं वाइदा माफ़ गवाह बणिजी वरी ॿीहर पोस्ट वठी वेठा आहिनि। केतिरा ऑफिसर मां तव्हांखे नाला खणी ॿुधायां। इन मक़सदु इहो आहे त पोइ असां चोरियूं कंदा रहूं, असां लुटींदा रहूं, फुरींदा रहूं, सरकार खे कंहिं माण्हू खे कुझु थियणो ई न आहे, कंदो रहे, पोइ सभिनी खे इजाज़त मिली वञे। एहसाब एहसाब जेके इदारा आहिनि पंहिंजा नेब आहे, एंटी करप्शन आहे, उहे छाजे लाइ आहिनि? जेकॾहिं तव्हां पंहिंजी एंटी करप्शन में नज़र विझंदो त उहो हिकिड़ो करप्शन जो हिकिड़ो गढ़ आहे, बिल्कुलु गढ़ आहे। ऐं उतां करप्शन स्टार्ट थिए थी। ॾिसो, अगरि जेकॾहिं कंहिं सियासतदान खे पॉलिटिकल पर्सनैलिटी खे अगरि जेकॾहिं हथु विझिजे थो त असां चवंदा आहियूं ज़्यादती थी, उन्हनि खे जेको घरां खंबियो खयो वियो। पर चलो हू त पॉलिटिकल हिकु विक्टिमाइज़ेशन हिकिड़ी अलॻि शइ आहे। पर जेके मुलाज़िम जेके एतिराफ़ बि कनि था ॾोह जो, उन्हनि खे सज़ा बि नथी मिले, ज़मानतूं बि थी वञनि ऐं उहे उन्हनि अमलदारनि खे पोस्टूं मिली थी वञनि। जी फैज़ साहिबु, मां तव्हांजी ॻाल्हि खे बिल्कुलु अॻिते वधाईंदो हलां त नेब जॾहिं हथु विधा पंहिंजे सिंध जे कामोरा शाही में जेके करप्ट हुया त उन खां पोइ वरी गॾियल हुकूमत जेका आई पीपल्स पार्टी ऐं निगरान हुकूमत न हिन जी निगरान हुकूमत खां अॻु बि हाणे जेका आई आहे
उहा बि केतिरे हद ताईं गॾियल हुकूमत किन खे चई सघिजे थो, छो त वफ़ाक़ में जेका वेठी आहे तसलसल आहे। उन खां पोइ फैज़ साहब ही एंटी करप्शन हथ नथी विझे बग़ैर हिकिड़ी कमेटी ठाही वई आहे, मां 2 दफ़ा रिपोर्ट बि कयो आहे ताज़ा हिन खे, त नेब ऐं एंटी करप्शन जो चेयरमैन जेको आहे उहो चेयरमैन आहे कमेटी जो, नेब जा इन में मेंबर्स आहिनि माण्हू, उहे सिंध जे हवाले सां जेके बि डिपार्टमेंटनि में केस आहिनि अर्बन में खरबनि में किरोड़नि में जंहिंजे मथां आहिनि उहे केस उन्हनि जे मथां साम्हूं रखिया वेंदा आहिनि ऐं एंटी करप्शन चेयरमैन उन इदारे खे ख़त लिखंदो आहे त हीअ हिननि जो रिकॉर्ड असांखे ॾियो, पोइ एंटी करप्शन उहो रिकॉर्ड उन खां वठी पोइ शेयर कंदो आहे नेब सां, यानी कि नेब खे बिल्कुलु मैदान ते ॿाहिरि खड़ो कयो वियो आहे त तव्हां हिते बीहजो, असां पंहिंजे हिन खे जेको मुलवस आहे मुलज़म आहे जेको करप्शन में, असां उनजी डिटेल्स तव्हांखे ॾींदासीं, उतां उहो खणी ईंदा आहिनि उनखे शेयर कंदा आहिनि। ऐं इहा हैरत जहिड़ी की तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां थो त एंटी करप्शन कमेटी हुजण जे बावजूदि उहे केसिस जेके आहिनि वॾी तादाद में उहे एंटी करप्शन चेयरमैन जेका कमेटी आहे उनखे लिफ्ट नथा कराइनि इदारे जे तरफ़ां, ऐं उनखे जवाब बि नथो ॾिनो वञे, रिकॉर्ड बि जमा नथो थियो वञे। अहिड़े तरीक़े सां अलाए केतिरा ई केस धमकी जे तौर ते वॾे वज़ीर जी मंज़ूरी खां उहे वरी वापसि नेब ॾे इन करे मोकिलिया था वञनि त जीअं इन्हनि खे ॿीहर पकड़ थिए। अच्छा, FIA, नेब, एंटी करप्शन, CMIT 4 इदारा आहिनि, माना जेतिरो पाण करप्शन जे ख़ात्मे जे लाइ जेको ख़र्चु कयूं था इन्हनि अमलदारनि खे, ज़ाहिर 21 ग्रेड जा जेके सेक्रेटरी आहिनि, ज़ुल्फ़िकार शाह साहब चेयरमैन मुंहिंजे ख़्याल में 21 ग्रेड मोस्ट सीनियर ऑफिसर आहिनि, उहो सुठी रेपुटेशन उन्हनि जी बि आहे, पर उहे बेवसन चीफ सेक्रेटरी 22 ग्रेड जा, पाण तारीफ़ कंदा आहियूं त कमिश्नर हैदराबाद जे तौर ते उन्हनि हैदराबाद जो हुलियो तब्दील करे छॾियो, पर वरी जॾहिं शाह साहब जॾहिं मथे आया ऐं हेॾां वरी शाह साहब एंटी करप्शन में आया, ॿिन्ही शाह साहबनि जी जेका कारकर्दगी आहे असां ज़ाहिर तनक़ीद इन बुनियाद ते कयूं था त हू पंहिंजी कारकर्दगी हाणे कमज़ोर छो थी विया आहिनि? हा बिल्कुलु, कारकर्दगी ॾिसो न फैज़ साहब जी मां ज़िक्र करे वियुसि न त CM साहब जी आहे हिकिड़ी एहतसाब वारी कमेटी आहे CMIT, उहो CM साहब डिपार्टमेंट आहे, जी हा डिपार्टमेंट उनखे कयो वियो आहे, ऐं CM साहब खे जेका बि उनखे करप्शन नज़र ईंदी आहे त उहो उन खां इंक्वायरी कराईंदो आहे। ऐं तव्हांजे अॻियां असां काफ़ी रिपोर्ट करे चुका आहियूं, ऐं इहो फुड जी असां वॾे खां वॾी जेका आहे इंक्वायरी असां उहा रखी असीं साम्हूं। 6000 जेके मगो पीर ज़मीन हुई उन्हनि में 5000 जेके क्यामाड़ी में आहे ज़मीन, उन्हनि में जेके इंक्वायरी कंदड़ ऑफिसर हुयो एजाज़ पठाण, उनखे हटायो वियो आहे। हटायो छा, उनखे एतिरो त परे रखियो वियो आहे जो उनखे जॉइनिंग ॾियण लाइ केरु तयारु कोन्हे, उनखे 1.5 साल थी वियो आहे, माना घर वेठो आराम सां। जी फैज़ साहब, उनजो ॾोह इहो हो त हुन 6000 एकड़नि जी निशानदी कई ऐं 5000 जेके आहिनि मुख्तियारकार हुया जिन वटि रिकॉर्ड गुम हुया, उन में कहिड़ा कहिड़ा मुलवस हुया सभिनि खे घुरायो। ऐं इन खां अलावा जेका फुड जी कमेटी हुई वॾी आला सतह अली गुल सजराणी कई हुई, तव्हांखे यादि हूंदो निगरान दौर में, ऐं उहा असां 2-3 दफ़ा पंहिंजे इन्वेस्टिगेशन सेल में बि हलाई, ऐं उन कमेटी उहा हिन महिल गायब, उहो कमेटी जी रिपोर्ट ते अमल त न थियो पर उन ते रिएक्शन थियो। माना पाण जेकॾहिं जाइज़ो वठूं इन इदारनि जी कारकर्दगी ते, सुठा माण्हू जेके साम्हूं अचनि था, शमीर भुट्टो साहब जो ज़िक्र करणु घुरिजे, DG KDA 3 महीना बि न रही सघियो बतौर DG। फैज़ साहब मुंहिंजो दोस्त आहे, ऐं मूं हुनखे चयो त 3 महीना तोखे कोन रहणु ॾींदा, इहो मुंहिंजो इतमानु करे छॾिजो, छो त मुंहिंजो तव्हांखे केरु बर्दाश्त कोन कंदो, ऐं हुन ॾाढो सुठो कमु कयो, ऐं माफ़िया ॾाढी थी वई हुन खां। कोविड जी रिपोर्ट CMIT में बि उन्हनि जेको इहे शइ पुछाणो कयो त बाबा ही जेका FBR में इनवाइस जेका जारी थींदी आहे, जेका करोड़नि जी ख़रीदारी थिए थी, उहा सहूलियत न हूंदी आहे। 1.5 अरब खां मथे जी मुंहिंजे ख़्याल में कोविड जी जेका किट्स वग़ैरह जी ख़रीदारी हुई, महिराण उनमें सियासी माण्हू मुलवस हुयो, बिल्कुलु उनमें माना एतिरा बाअसर माण्हू आहिनि जो उहे सभु पंहिंजो जेको कमु कनि था ऐं उन्हनि खे कुझु नथो थिए। हीअ त पाण जॾहिं मिसाल ॾींदा आहियूं त हज़रत उमर जे ज़माने जी इहा ॻाल्हि आहे त जेकॾहिं दरिया जे किनारे ते को कुतो बि अगरि जेकॾहिं उञो मरी थो वञे त उनजो पुछाणो उन हाकिम खां थींदो, त इहे ज़िमेदार जेके आहिनि, ज़ाहिर शाह साहब मुराद अली शाह साहब आहिनि, चीफ सेक्रेटरी आसिफ हैदर शाह साहब आहिनि, वॾा आहिनि सूबे जा, उहे उन्हनि जे दौर में अगरि जेकॾहिं इहे समियूं कोताहियूं थियनि थियूं ऐं अगरि जेकॾहिं उन्हनि ते फैक्ट फाइंड नथा करे सघनि, सज़ाऊं नथियूं मिलनि, त पोइ उन्हनि जे ज़िमेदार त ज़ाहिर यकीनन अलाह ताला जे आॾो ई थींदा। हीउ हिकिड़ो ताज़ो हिकिड़ो लेटर आहे, पण हाणे वक़्तु सफ़ा घटि थी वियो आहे, 8 सेप्टेम्बर ते ताज़ो लेटर निकितल आहे
दरगाह हज़रत लाज शहबाज कलंदर सेवन शरीफ ते सस्पेंड कयो वियो आहे खादिम हुसैन जतोई। जी फैसा पे वीडियो वायरल, बिल्कुल वीडियो वायरल थी हुई आहे सोशल मीडिया ते। ऐं हिन में ॾेखारे वियो त अक़ीदतमंद हिकिड़ो आहे उहो लाल शहबाज कलंदर जी मज़ार ते अंदरि वञी दीदार करे थो ऐं उहो उनखे हथ थो लाए थो, उन मां खीसे मां ही पैसा थो कढे। उन्हनि में ही मुलवस हुयो खादिम हुसैन जतोई आहे हिकिड़ो जेको ग्रेड 1 जो मुलाज़िम आहे। जी ग्रेड 1 जो मुलाज़िम आहे ऐं इनखे मुअतल कयो वियो। माना इनखे चीफ एडमिनिस्ट्रेटर औकाफ फ़ारूक शहजाद साहब मुअतल हेड कयो। ऑफिस इनखे रिपोर्ट करण जो चयो वियो हो। बिल्कुलु इन जो नोटिफिकेशन आहे। साहब हिन में वॾी मां वॾी जेका सुठी जेका रियाज़ हुसैन शराज़ी साहब जेको कमु कयो आहे, मुंहिंजे ख़्याल में त हिकिड़े इन में शाह अब्दुल्ला गाज़ी जेको आहे उते जेके जूतनि जो ठीको हूंदो हुयो, माण्हू ईंदा हुया 10-15 रुपया रखंदा हुया, उनजो उन ख़ात्मो कयो। ऐं ॿियो नंबर वॾे में वॾो इहो त इन्हनि जी अरबनि रुपयनि जी जेके मिल्कियत आहे, जंहिंमें दुकान शॉप्स आहिनि, असां रिपोर्ट करे चुका आहियूं, हिकिड़ो प्रोग्राम बि कयो। मसवाड़ जी जेका रेट आहे तमामु घटि हुया, उनखे जॾहिं सवन में हो माना जिते लखनि में उनखे रिवाइज़ करण जी कोशिशि कई त माण्हू अदालतनि में हलाए विया माना आहिनि। शाह साहब बेवस्त न आहे ईअं चई सघिजे थो। ही अदालतनि में केस वियल आहे, हिननि में जेको हिनखे कमु करिणो आहे सुठो कयो, माना कमु सुठो कयो, पर अॻियां जेके हथ जेके आहिनि उहे खुलनि नथा त कमु थी सघे। नाज़रीन, प्रोग्राम जो वक़्तु इजाज़त नथो ॾिए, न त ही टॉपिक तमामु वॾो आहे। हिन में ज़ाहिर औकाफ़ खाते जे वज़ीर नौजवान वज़ीर आहे रियाज़ शाह शिराज़ी साहिबु, उन जहिड़ी तरह सां जीम जेका ॻाल्हि कई त उन कुझु तब्दीलियूं आणण जी कोशिशि कई आहे, पर कॾहिं कॾहिं माण्हू इहो महसूसु कंदो आहे त इनविज़िबल जेके रुकावटूं जेके हूंदियूं आहिनि उहे अणॾिठियूं जेके रुकावटूं आहिनि उहे कमु करणु न आहिनि ॾींदियूं। हुकूमत जा जेके पैसा आहिनि, हुकूमत जूं जेके मिल्कियतूं आहिनि, ऐं उहे जेके माण्हू पेट्रोल पंप दुकान तयारु ठाहे करे सभु उते कारोबार कनि था, लखें रुपयनि जो उते कारोबार थिए थो, लखें रुपयनि जो उते मुनाफ़ो थिए थो, करोड़नि जा कारोबार माण्हू करे रहिया आहिनि ज़ाहिर। ऐं उहो जेका औकाफ़ खाते खे मसवाड़ ॾियनि था चंद सवन में, इहा माना हिकिड़ी ॾाढी ॾुखोईंदड़ ॻाल्हि आहे। ऐं असां माण्हुनि खे घटि में घटि पंहिंजी धरतीअ सां, पंहिंजी हुकूमत सां, पंहिंजे सूबे सां, पंहिंजे अवाम सां सचाई करणु खपे त घटि में घटि इहा त ज़्यादती न कयूं ऐं अहिड़े क़िस्म जो जेको नाजाइज़ क़िस्म जो जेको कमु आहे उन्हनि खे रोकियूं। ऐं ख़ासि तौर ते दरगाह ते जेको सोन चोरी वारो जेको मामिलो आहे, इहो शाह साहिब जे लाइ बि इम्तिहान आहे। असां ॿीहर यादि करायूं था त इहे जेके चोरी कंदड़ जेके माण्हू आहिनि उन्हनि खे सज़ा मिलणु घुरिजे। जहिड़ी तरह खादिम जतोई ग्रेड 1 जो मुलाज़िम आहे, पर कंहिंखे इहा इजाज़त आहे, दरगाह जूं कैमराऊं ॾिसनि बि पियूं, फुटेजिस आहिनि हलनि पिया, ऐं उन्हनि माण्हुनि खे कुझु थिए नथो सवाइ सस्पेंशन खां, त इहो हिकिड़ो ज़ाहिर मुस्तक़बिल में इहे रस्ता रोक जेकॾहिं न थींदी त सिलसिलो जारी रहंदो ऐं इहे मामला थींदा रहंदा। ऐं नतीजतन जेका माण्हुनि जी जेका ख़ुलूस दिलि सां जेका ॾिनल जेका नज़राने वारी जेका कैफ़ियत आहे उनखे बि धकु रसंदो ऐं हुकूमत खे पंहिंजे ख़ज़ाने ते वधीक बार खणणो पवंदो। जीअं PIA या ॿिया जेके इदारा तबाही जे किनारे ते पहुता ऐं असांजा इहे खाता जेके आहिनि उहे सिर्फ़ु ख़र्च घुरंदा रहंदा ऐं एहतिसाब जा जेके इदारा आहिनि उन्हनि खे असां पघारूं ॾींदा रहंदासीं, उहो नतीजतन उन्हनि जी कारकर्दगी साम्हूं न ईंदी। प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी थो पए थो, इजाज़त ॾींदा अला भाई।